जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी के घर ते हमले खिलाफ मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुजाहरा ऐं धरना ठुल टंडो जाम भिटशा कुनरी ऐं कंदकोट में कारकुनन धरना हणी एहतजाज कियो। जस्कम अगवाणन जो घोटकी प्रेस क्लब अॻियां एहतजाज। जस्कम अगवाणन नसरुल्ला कलादी, महबूब घोटो, हबीबुल्ला घोटो, वहाब सैतो, शबीर कलादी ऐं ॿियनि जी अगवाणीअ में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते जस्कम अगवाणन शहीद बशीर खान कुरैशी के घर ते हमले कंदड़ जवाबदारन की गिरफ्तारी लाइ सख्त नारेबाज़ी कई। मटियारी शहीद बशीर खान कुरैशी के घर जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी, कोसीन खान कुरैशी, GM कुरैशी मथा हमले खिलाफ प्रेस क्लब ओडेरो स्टेशन ॿाहिरां जस्कम मटियारी अगवाणन सजील सालारियो, मज़हर अली उन्नड़, तालको मटियारी जो सदर जुल्फकार अली डेथो, शहजाद समो, फुरकान दर्स, एजाज खुश्क, रज़ा साहवाल ऐं ॿियनि क़ौमी कारकुनन एहतजाज करे रैली कढी वई। जोही में जस्कम पारां सनान खान कुरैशी ऐं कोसियन खान कुरैशी ते थियल कातिलाणे हमले के खिलाफ सख्त एहतजाज कियो वियो, जंहिंमें हाजन बिरोही, खादिम बाहुटो, SUP जे अगवान गुलाम कादिर लगारी ऐं क़ौमी शाइर हारून पमहर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद बशीर खान कुरैशी सिंधी क़ौम लाइ जान जो नज़रानो ॾेई छॾियो आहे। अॼु उन्हनि जे बचड़नि मथां सिधियूं गोलियूं हलायूं वयूं आहिनि, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था।